हैदराबाद में कासमाबाद वारे इलाइक़े में वेशी जवाद बार हथा क़त्ल थियल कानून जी शागिर्दियाणी यसरा बतूल ऐं संदसि आकाश पठाण जे वाक़े खे 2 साल गुज़री विया पर वारसनि खे अञा ताईं इंसाफ़ न मिली सघियो आहे। मक़तूल जे वालिदनि ऐं भाउ चयो आहे त इस्पताल इंतिज़ामिया असांजी न्याणी जा कपिड़ा बि गुम करे छॾिया आहिनि। मक़तूलनि जे वारसनि वालिद रियाज़ पठाण, अमर शाहीन ऐं भाउ समीर पठाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त न्याणी यसरा पठाण खे वेशी जवाद वार इरशाद खोखर गोलियूं हणी क़त्ल कयो। वाक़े दौरान संदसि भाउ आकाश पठाण बि ज़ख़्मी थी पियो हो, जंहिं इस्पताल में दम ॾिनो। हिननि जो त वाक़े जो केस नसीम नगर थाणे ते दाख़िल थियो पर इंसाफ़ नाहे मिलियो। इस्पताल इंतिज़ामिया संदन न्याणी जा कपिड़ा गुम करे छॾिया ऐं केस खे मुकमल ख़राब करण जी कोशिश कई। उन वक़्तु SHO नूर मुस्तफ़ा पठाण बि केस खे ख़राब कयो ऐं जवाबदार धुर खां लखे रुपया वरिता। हिननि जो त वाक़े बाबति 2 भेरा GITs ठहियूं पर अञा ताईं वाक़े जी सोलतकारनि खे कुझु बि न पियो चयो वियो ऐं न ई वरी उन्हनि ख़िलाफ़ को क़दम खंयो वियो आहे। सोलतकार नज़ीर अब्बास ही सलीम जोखियो ऐं फरज़ाना खोखर केस तां हथ खणण लाइ मुसलसल धमकियूं ॾेई रहिया आहिनि।